अरे करा जांकी जरा चरो आणि सलाह करे तो पण खे छा करो ने नूर में भूरल जी वरन मा हथ विधा तो पर इन मा जान की छड़ाणिया जान छड़ायूं न त छेड़ो वधी वियो चई सच तो जेड़ो वधणो हो सो वधी वियो हाणे छा थींदो हाणे तूं पंहिंजे माल मिल्कियत सोच वाड़े ते लखनि रुपयनि जूं मीहूं बीठियूं थी लखनि रुपयनि जूं अरे कारा करे जा पुट चरियो थियो ही अरे ओ मैं हूं कि नंढड़ा ॿार त कोन्हनि मूं जहिड़ो लचलो पर हुननि छोरनि खे बिस्कुट ॾेखारे ऐं भॼाए खणी वेंदो चरीअ जा पुट हाजी साहब जे डाला से अकुल विराए पियो तो ओॾीमहिल काथे मूंखे त यादि कोन्हे हलू अलाए काथे धूड़ पे पातल बाबा अल्लाह साईं जॾहिं अकुल विरायो पए न हाजी घर पे धूड़ पाती हा अकुल जा खाली आ हाजी साहब मूंखे त अलाए चरियो था सम्झो अलाए बेवकूफ़ था सम्झो हाणे मूंखे अकुल कोन्हे हा दुनिया खे पे तो लातू वांगुरु फेराया चई थो त मूं में अकुल कोन्हे बाक़ी से कहाँ ॿिन्ही पीउ पुटनि में त अकुल जूं पेटियूं भरियूं पयूं हा असां वटि अकुल जा मण भरियल अथई मण तूं वांगुरु थोरी आहियूं पाण बेअकुलीअ वारा कम थो करीं ऐं लोड़ाए असां ग़रीबनि खे थो अलाह पे थो लोड़ायो मुंहिंजो कहिड़ो ॾोह हाजी साहब बाबे खे मूंखे तो सफ़ा ज़लील करे छॾियो आहे अरे मुझे सां वेठ त मिची करे अरे हिन कारे मां हथ कढ तोखे ॿियो कारो पी वठी ॾींदुसि मूं मां हथ छो कढे अरे भूरे जा पुट मुंहिंजो मतिलबु आहे त कारे जा पुट हिन खे बाज़ार मां ॿियो पी परचेज करे ॾींदुसि परचेज माना ख़रीदे ॾींदुसि ॿियो पी ख़रीद करे ॾींदुसि इहो हाजी चवे छा थो जेको तूं बाज़ार मां बाबो वठी ॾींदे उहो बापो हूंदो या भोलो हूंदो अरे बाबड़ी मुझाइण जे लाइ ॻाल्हियूं पे कयूं ॻाल्हियूं डिस्कस पे कयूं डिस्कस असां सां हरू भरू अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर असां सां ॻाल्हि कंदो कर चिटी भितर न की मिटी अरे चिट्टी पिटी ॻाल्हि आहे त जेको इहो भूरल ये असली छिका थी पिया खे कोन असां बीला रे हाजी इहो त मां सम्झां थो पर नूरल भुरल वारनि वाकई सचपच में कब्ज़ो करे विधो वाड़े ते त पोइ ये नूरल ऐं भुरल वारा असांजे लाइ दबा हाजी लकुड़ इन्हनि खे मीरल वारा पाण ई ॾिसंदा हा ठीकु त पोइ न मीरल अचे त सलाह कयूं बिल्कुलु कजे सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।